तेज हयाती। सर तव्हांजे अचण जी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। महिरबानी जाफ़र। इहो ॿुधाए त बहादुर कहिड़े लाक़ब में आहे? सर लाक़ब नंबर 2 में। कीअं आई बहादुर ख़ान? ख़ुशि त आई न? ठीक आहियां सिकंदर साहब। ऐं हा, तव्हांखे ठीक थी अचण जूं मुबारकूं। महिरबानी बहादुर। तव्हांजी बि महिरबानी त तव्हां हाशिम खे माफ़ करियो। बदिले वठण खां माफ़ करणु बहितर आहे बहादुर। वाकई तव्हां असांखां वधीक बहादुर आहियो। शायदि मूंखां अहिड़ो अमल न थिए। ही दुनिया फ़ानी आहे बहादुर। कूड़ी आकड़ ऐं कूड़ी वॾाई आहे। माण्हू घड़ी खन में छा मौत छा थी थो वञे। ईअं त आहे सिकंदर साहब, पर हथ ऐं अञा काॾे वञे। तव्हां बि ठही वञो यार। नफ़रतनि में कुझु बि न आहे। जेको मज़ो आहे मुहबत में आहे। पर सिकंदर साहब, माण्हुनि त हिते नफ़रतुनि जा ॿिज छटे धरतीअ खे दोज़ख बणाए छॾियो आहे। हर हंध कंडनि जी सेज विछाई पई आहे। कोशिश करे माण्हू पाण खे सुधारे। अना ऐं वॾाई पाण मां कढी छॾे त बहितर आहे। सिकंदर साहब, तुंहिंजी वरी बि महिरबानी जो लड़ी आहे ऐं मूंखां हाल अहिवाल वरितई। का तकलीफ़ हुजे त ज़रूर ॿुधाइजां। अॼु खां पोइ मां पुलिस ऑफिसर न, पर तुंहिंजो भाउ आहियां। मुराद, मूं महसूस किया कि तू कमकार में घट तो दिलचस्पी वठी। केड़े किस्म जी दिलचस्पी बाबा साईं? बाबा तू भी सोडे सां गॾु ज़मीनुनि ते निकिरी वेंदो कर। मां हुननि सां जे गॾु निकिरी वियसि। बाबा साईं, पोइ हितां जा कम केरु संभालींदो? महिमान वग़ैरह जो अचनि था। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम अस्सलाम। हाँ सोडा कर खबर लौंग के घुमाए फिराए? जी बाबा साईं, घुमायो वहां पर अहिड़ो तहिड़ो। असुल हमरा खुशी में मापे न पियो ॾे। को मसलो तो न थियो न? न बाबा साईं, अहिड़ी त का ॻाल्हि ई कोन हुई। चओ तरफ़ असुल ठापुर लॻी पई। जहिड़े जा बाबा साईं जेके मुख आहिनि, जे सभु त अंदरि आहिनि। पोइ शरारत कंदो केरु? मतां को छाड़तो हुजे? बाबा साईं फ़िलहाल त को नज़र ई कोन आयो। भला कर खबर यो ज़मीनूं चङियूं आहिनि? शुक्र अल्हम्दुलिल्लाह बाबा साईं, ज़मीनूं त माशाअल्लाह ॾाढियूं भलियूं थियूं। अहिड़ियूं जो असुल माण्हू पोख त माण्हू थी वञे। सोडा तू का लौंग के हिम्मत बदरा, बाक़ी लौंग त वेही वेही ख़राब थी वेंदो। तव्हां सही था चओ बाबा साईं। हिते अचण जी बि सलाह मां ॾिनी हुयमांसि, न त हू लौंग खे उते ई पूरो करे छॾिन हा। मुराद चङो कई, भला संदन जान त बची न। बाबा साईं लौंग जो घर त मां ॾिसी आयुसि, पर अंदरि त हलियो ई कोन। चई त मां अखियुनि सां कोन ॾिसी सघंदुसि। ईअं त आहे सोडा, जिते माण्हू ज़िंदगी जा कुझु ॾींहं गुज़ारे थो, खाए थो, पीए थो, उहे अझा ऐं कख चढ़ण ते मजबूर थिए थो माण्हू, त पोइ ॾुखारो त थींदो न। हा साईं, ईअं त आहे। पर बाबा साईं मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे त ज़मीन जी देख वेठ लाइ उते को हिकिड़ो माण्हू मुक़ररु कजे। ठीकु आहे, तोखे जीअं मुनासिबु लॻे थो तीअं करे छॾ, बाक़ी मां पाण संभाले वठंदुसि। ऐं ॿियो सोटा त मुराद खे तूं पाण सां गॾु रख। बाबा साईं नको टको ईंदो आहे, ये मुराद तव्हां सां चङो आहे साईं। रमदार नबू ख़बर पई? कहिड़ी ख़बर? अॼु लौंग ॿ चारि हथियार बंदि ज़मीन ते आया। तूं छा थो चई? पोइ वरी छा, कंहिं बि कोन कुझु न। तूं त करामत साईं जी घर वारी खणी वे, पोइ हिते छो आयो आहीं? सभिनी जा ज़मीर सुम्ही रहिया जा, हाली कोन अथव। तूं पंहिंजे चकरनि में मुजनि साईं जेल में केरु हुननि सां ॻाल्हाए? तूं जो आहे मूंखे देरि सां ख़बर पई जे महल ते पयां त घटि थोरी कयां सां। असुल दुआ खे पे तुंहिंजी मुल्क खे टांडा ॾेई छॾियां। ॿी ॻाल्हि ॿुधा, उहो ठहियो को माण्हू गॾु हुन छा? इहा पकी ख़बर कान्हे, पर पंहिंजा पुराणा हारी त हूंदनि न। उहे हाणे छो हूंदनि? आऊं पुछा कयां थो त केरु केरु गॾु आहे हिन सां? जीअं मूंखे ख़बर पई न,
खसियां तो ने हारन का कुड़मत भले त ख़बर पवे न नबुकमदार मूंखे लॻे थो हाणे उहो वक़्तु वियो हलियो यार जेके हिते पेर घुमाया विया आहिनि उन्हनि जा पेर मज़बूत हूंदा अरे हेतिरो ख़र्च कयो तम पाण कलर ना थमान ईअं थोरे फज़ुल थियो आहे हे वटि रसुल रत जा फल हूंदा ई ईअं थोरे सवलो छॾींदो न नबुकमदार मूंखे नथो लॻे त हाणे तूं ईअं करे सघंदे अरे माउंदे मुंहिंजे पुट ते टिंडड़ी तूं चढ़नि आई तूं हे जमात करे वेही रहे आऊं जा न त बंब खे पायूं ॾेई छॾी आहे अदा वॾा असां ॿई हिक ॿिए जा पुट आहियूं असां में को बि फ़र्क़ु कोन्हे पर के मसइला अहिड़ा हूंदा आहिनि जिन में सॼो भार वॾे ते हूंदो आहे हाशिम अॼु ही तूं नंढ वॾाई वारियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करीं वॾो भाउ अबे जे मिसल हूंदो आहे ऐं घर जो घणो ख़्याल बि उनखे ई रखणो पवंदो आहे तंहिं करे अदा कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं बि आहिनि जिन ते तव्हांजी नज़र रखणु बहितर थींदो कहिड़ियूं ॻाल्हियूं हाशिम अदा वॾा तव्हां ससीअ जा पीअर आहियो ऐं उनजे हवाले सां बहादुर तव्हांजो न्याणो आहे ऐं बहादुर खां तव्हां अॼु ताईं पुछण बि न आहियो विया हाशिम तूं हुन सां गॾु आहीं ॿियो त हू मुंहिंजो न्याणो आहे को फ़र्क़ु आहे छा बराबरि मां हुन सां गॾु हुयुसि पर अदा वॾा नंढो नंढो हूंदो आहे जेकॾहिं हुनजे मथत जो हथ न रखबो न त हुन नंढे जे ज़हन में अलाए केतिरा सुवाल उथंदा आहिनि इन करे चवां थो त ससीअ जे मथे ते बि हथ रखी अच ऐं बहादुर सां बि मिली अच ईअं करण सां रिश्ता मज़बूत थींदा आहिनि हाशिम तूं सही थो चवीं पर हाशिम तूं ऐं मां गॾु आहियूं तो में मूं में को फ़र्क़ु त कोन्हे अदा वॾा इहा ॻाल्हि बराबरि तुंहिंजी सही आहे पर ससुई तुंहिंजी न्याणी आहे तूं हुनजे मथे ते हथ रखंदे न त हुनजो हाउ हेॾो वॾो थी वेंदो ठीकु आहे हाशिम मां धी ससी वटि बि वेंदुसि ऐं बहादुर खां बि थी वेंदुसि ऐं बहादुर खे दिलदारी ॾेई अच त असां हुन सां गॾु आहियूं ऐं बहादुर खे चइजां त हू पाण खे अकेलो न सम्झे ॿियो त ससी अकेली आहे हुन खां बि पुछजांइ जेकॾहिं उहा असां वटि अची रहे त भली रहे पर हुन में बहादुर जी इजाज़त ज़रूरी आहे हाशिम तो त मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं यार इन तरफ़ त मुंहिंजो ध्यानु ई कोन हो अदा वॾा कॾहिं कॾहिं ईअं बि थी वेंदो आहे कमकार में इंसान खां ॻाल्हियूं विसरी वेंदियूं पर अदा वॾा हिकु पीउ खे धी विसारणु न घुरिजे इहो तूं थो चवीं त मूं पंहिंजी धी विसारे छॾी आहे बाबा सूबेदार सां मिले बस रे यार अचनि सर मिलियो सांस छा चई जेका शइ न नौ सांच जे उन काती ज़रूरत कान पवंदी आहे पर हाणे इहे मसाला पिया हलंदा ठा उहो बि बहादुर सां जिन मूंखे सिधियूं गोलियूं हुयूं सीने में तूं ठा करेनि त भले करेनि बाबा ही चने सर मौत सां ठा करे सघे थो पर बहादुर वारनि सां न चने सर पुट तुंहिंजनि जज़्बातनि खां सम्झां थो पर किथे किथे हालतुनि खे मुंझणो पवंदो आहे माण्हू छा सम्झे था बाबा भाड़िया थी वञी हुननि सां ठाह कयूं चने सर पुट असीं भाड़िया कोन थिया आहियूं न की वरी पोस्टियूं पाए घरनि वेही रहिया आहियूं तूं रुगो हिन केस मां आजो थी बाक़ी पोइ ॾिसां वेही साॻिया लाटूं साॻिया चुग पोइ माण्हू मेणा त ॾींदा न त चने सर पुलिस जी मार खां फैसले लाइ राज़ी थी वियो ईअं न आहे पुट असां लाइ माण्हू चवंदा न
तो हुननि लाइ बि हीअं चवंदा। तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झंदो कर। असीं सरकार जे पासे बि अच्छा ॼण था चाहियूं, न त सूबेदार लो को न को केस ठाहियो वेठो वञे। किथे किथे मसइले सां कमु अचूं पवंदो। बाबा किथे मुंहिंजा ॿई जान न तूं विञाए छॾी। यार हाणे छॾियो थो मुंहिंजे पोइ छॾींदो मई। अरे तूं मुंहिंजो हिकिड़ो ई त पुटु आहीं। पुट फिलहाल पंहिंजी ताक़त टुटल आहे, उनखे मेड़े गॾु करिणो आहे। पोइ पाण हले दुश्मननि जा लाह पतींदासूं। बाबा कुझु हाणे बि सोच, जेल जा दोस्त मूंखे मेणा ॾेई ॾेई मारे छॾींदा। मेने हा बि न कराईंदो मई ऐं फ़ैसिलो कंहिंजो मुंहुं न ॾिसंदो आहे। पर माण्हुनि खे त मुंहुं ॾेखारणो थो पवे न बाबा। कंधु हेठि कोन कराईंदो मई। ॾिसंदासूं फ़ैसिलो पंहिंजे हक़ में आहे त ठीकु आहे, न कोन वञींदासूं। ठीकु आहे बाबा, पर इन शर्त ते किथे बि कंधु हेठि महसूसु कयमि न त कोई फ़ैसिलो कोन मञींदो साईं। अरे ठीकु आहे बाबा। घराली ॾींदी मैं पिणे जा दादा छो थी दी? पिणे के मां सुञाणा थो। रड़ थी थे तो बोरी में धो लिके। हिन माला त मुझे पी दी गिला थो करी। उहो वक्त विसरी गई जो मुझे लाइ मरंदे ऐं बाबे के मिठू कंदे त मूंखे बेबीअ जो संग ॾे। उहो वक्त वयो बेबी, मिड़ई मुंहिंजे कंध में लॻणी सो लॻी। हाँ हाणे मां तोखे कंध में लॻी आं। उहो वक्त विसरी गई जॾहिं मौलवीअ निकाह महिल तोखे मुंहिंजे बारे में पुछो ऐं वॾो हाथ गाबे जहिड़ो फाड़े चई पियो कबूल आहे कबूल आहे कबूल आहे। उहो तुंहिंजे करे न, साम्हूं मिठाई पई उनखे ॾिसी पियो चवां कबूल आहे कबूल आहे कबूल आहे। ऐं हो बाक़ी जेको मां सहेलियुनि सां घुमण पई वञा ऐं मूंखे लिकी लिकी पथरियूं हणंदे। मां तूं मूंखे थो टोकी। बे अॼु मां बाबे खे घुरायां थी हिते ऐं तुंहिंजी छंछरी थी लहरायां। बेबी तूं सही माण्हू न आहीं। ख़बर न गुमदार मुल्क में छा पियो भई वापरे? साईं मुल्क सॼो मटिजी वियो अथई। हे लौंगारा सोडे तां गॾु आया, बनी ते चकर ॾेई वरी मोटी आ। छा उन्हनि जी इहा मजाल? भवन खे केरु अड़े करण वारो बि न हो। तूं जो आहे वञण साईं मूंखे देर सां ख़बर पई। त पोइ संगत खे ॿुधाई? हा बाबा। पोइ संगत छा चयो? मां हाणे संगत बबिकियूं त ॾाढी थी ॾे, पर मूंखे लॻे ई कोन थो त को कल्याण थींदो। कीअं कुझु कोन कंदा? बाबा उहो हाथी मुड़ुसु रज काबू ख़ान हुन खां डिॼनि था। ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे साईं। जे तव्हां हुजो आहे ॿाहिरि त पोइ धूड़ ॿुॾा में आहे त तूफ़ान ऐं टिंडड़ियूं बि बुत ते चलनि हा। नबो कंदा तूं हिकिड़ो कमु कर। कहिड़ो बाबा साईं? हिन गुलज़ार सां मिल, जेकॾहिं उहो कमु नथो करे त पोइ ॿी संगत खे आज़माईंदासीं। ठीकु आहे बाबा हाज़िर। ऐं वञी चवेसि जेकॾहिं ज़मीनुनि ते डोंग नज़र अचे मुंहिंजूं टंगूं बाहूं भञी छॾेसि, भली ख़बर पएसि मुंजनि जूं मौजूं छा हूंदियूं आहिनि। इन खे त अॼु ई मिलंदोमांसि, तव्हां त बेखुटके थी वञो। ऐं हा, तो जेका पुलिस सां फ़ैसिले जी ॻाल्हि कई आहे न, ईअं नाहे करिणो। चने सर जो पलांद कंदासीं। ठीकु आहे बाबा साईं। पैसनि जी परवाह न कजांइ, असुल कम खे पटे ॾेखार। हाज़िर साईं। कम पटबो अहिड़ो पटबो जे रुको पुत ते टिंडड़ियूं ॾिसंदे। सोडा जो तरफ़ मुजन वारनि ज़ुल्म जी बाज़ार गरम करे छॾी हुई। माण्हू मुजन जे नाले खां ई ख़ौफ़ सदा हुया। तॾहिं त मां लोंग खे हिते वठी आयुसि, न त मां ई इन्हनि जा लाह कढी छॾिया। पर पुलिस ऐं मुजन वारनि ऋण ॿारे छॾियो। ईद आहे जंहिं रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी। सुडा रईस काबू ख़ान कोन्हे छा? अचे थो रईस, पर सिकंदर साहब तव्हांखे पंहिंजे पेरनि ते बीहण जूं लख लख मुबारकूं हुजनि। तुंहिंजे पंहिंजे पेरनि ते बीहण जी सभ खां वॾी ख़ुशी मूंखे थी आहे। मूंखे सुडा मालिक मौत जे मुंहं मां बचायो आहे। सिकंदर वो सुधारो भी आयो अथई जा अॻियां ई अफ़ाल अथई। मुराद अफ़ाल अॻियां हुजनि त तूं ईअं ॻाल्हाईं आहे?
हाँ सिकंदर भला कीअं अचणु थियो आहे राणा साहब जो को न्यापो मिली छा? हाँ साईं, न्यापो भी मिलियो ऐं कम भी सवलो थी वियो आहे। चइबो त अञा दाणा आहे। तव्हांजी दुआ खपे साईं। बाक़ी नपू ऐं मुजन वारा त घड़ी खन जो तमाशो आहे। छा तो साईं, दहमान जो रखियोमांसि त चने सर खे पुलिस वार्ड में रखूं था त हमरा अची फाको कयो। पोइ तय छा थियो? रईस काबू खां न तय इहो थियो त नबू फ़ैसिले लाइ राज़ी थी वियो। सिकंदर साहब मुबारक हुजनि। भला फ़ैसिलो कंदो किथे? चई त जिथे तूं चाहीं, जिथे तूं चवीं त मां उहे कयां। ऐं मुजन उनखे फ़िलहाल डर फिरको रसो ॾेई छॾियोसि। पाण ई भॼी भॼी रस्ते में पाण फासी किरी पवंदो। समझियुसि बाबा। बाक़ी नबूअ जो इतला खणी पहुतो आहियां। वधीक तव्हांजी मर्ज़ी। बाबा एसपी साहब सां सलाह करे जिते फ़ैसिलो रखो। हाशिम भाउ ख़बर पई आहे त नबू कमदार वारा फ़ैसिले ते राज़ी थी विया। वरी कंहिंसां फ़ैसिलो थो करे? बहादुर ऐं चने सर वारे मसइले वारो। तूं ही छा थो चईं? बाक़ी इहा ख़बर आहे या अफ़वाह न? इहा सही ख़बर आहे या न? मूंखे सिपाहीअ ॿुधायो आहे। मता पंहिंजे पारां हणंदो हुजे। तोखे छा ॿुधाईं? चए पियो त नबू थाणे ते आयो। सिकंदर साहब वॾी इज़त ॾिनसि। भाकुर पाए मिलियुसि। हाशिम भा, सिकंदर ऐं नबू खे भाकुर ईअं त थी नथो सघे। पोइ सम्झाए चईंसि ईअं जिंद कोन छॾींदो। पाण में ॻाल्हियूं कयो। इहो थी सघे थो छो त काबू खान इन कोशिश में हो त कीअं बि करे बहादुर खे आज़ाद कराए वठिजे। हाशिम भा, ही त सिकंदर लाइ थो ॿुधाए। साईं दादा, तूं इन ॻाल्हि खे सम्झी कोन सघंदी छो त वॾनि जूं ॻाल्हियूं बि वॾियूं हूंदियूं ऐं इहे सम्झण एतिरो सवलो न आहिनि हूंदियूं। कीअं बि हुजे पर खुदा करे इहा ॻाल्हि सची हुजे छो जो बहादुर ॿाहिरि अचे। मां सोढे खे फोन करे उन खां पुछा करे थो वठां। जेको बि थींदो ॾाढो सुठो थी। घटि में घटि बहादुर जी अकेलाइप मां जान त छुटी पवंदी। हा हा हाशिम भा, असां बि हुन खां सवाइ उबाण का थी पिया आहियूं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ इहो सिकंदर जो वॾो कमु लिखबो। मूंखे लॻे थो त सिकंदर में हाणे सुधारो अची वियो आहे। हाशिम भा, आख़िर हथ कंहिंजा लॻल अथसि। टंडन जी